मोहम्मद इस्माइल डायरी जो भाउ साबिक़ा पीपी जनरल सेक्रेटरी अली रज़ा जी सखर जेल मां ज़मानत ते आज़ादी थी वई आहे। नाज़रीन, मोहम्मद इस्माइल डायरी जे भाउ अली रज़ा डायरी जी सखर जेल मां ज़मानत ते रिहाई थी वई आहे। याद रहे त पीपी जनरल सेक्रेटरी अली रज़ा डायरी मथां 6 केस दाख़िल हुआ ऐं नवाब शाह जी फर्स्ट एडिशनल कोर्ट नवाब शाह ज़मानत मंज़ूर करे छॾी आहे ऐं पीपी जनरल सेक्रेटरी अली रज़ा सेंट्रल जेल सखर मां आज़ाद थी वियो आहे, जॾहिं त संदसि भाउ वॻूणो पीपी अॻवान ऐं सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी जो वेझो दोस्त इस्माइल डायरी मथां मुख़्तलिफ़ थाणनि ते 8 केस दाख़िल हुआ, जॾहिं त मोहम्मद इस्माइल डायरी जी नवाब शाह कोर्ट तरफ़ां 7 केसनि मां ज़मानत मंज़ूर करे चुकी आहे ऐं मोरो थाणे ते दाख़िल केस जी नौशहरो फ़िरोज़ में संदसि भेण हमीदा डायरी वकील सचल मुजीब माछी जे मार्फत ज़मानत जी दरख़्वास्त दाख़िल कराई आहे ऐं नौशहरो फ़िरोज़ जी कोर्ट तरफ़ां 13 दिसंबर तारीख़ ॾी छॾी आहे। नाज़रीन, मोहम्मद इस्माइल डायरी जो भाउ साबिक़ा पीपी जनरल सेक्रेटरी अली रज़ा अली डायरी जी सखर जेल मां ज़मानत ते रिहाई थी वई आहे। नाज़रीन, मोहम्मद इस्माइल डायरी जे भाउ साबिक़ा पीपी जनरल सेक्रेटरी अली रज़ा जी सखर जेल मां ज़मानत ते आज़ादी थी वई आहे। याद रहे त पीपी जनरल सेक्रेटरी अली रज़ा डायरी मथां 6 केस हुआ ऐं नवाब शाह जी फर्स्ट एडिशनल कोर्ट नवाब शाह ज़मानत मंज़ूर करे छॾी आहे ऐं पीपी जनरल सेक्रेटरी अली रज़ा डायरी सेंट्रल जेल सखर मां आज़ाद थी वियो आहे, जॾहिं त संदसि भाउ अॻूणो पीपी अॻवान ऐं सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी जो वेझो दोस्त इस्माइल डायरी मथां मुख़्तलिफ़ थाणनि ते 8 केस दाख़िल हुआ, जॾहिं त मोहम्मद इस्माइल डायरी जी नवाब शाह कोर्ट तरफ़ां 7 केसनि मां ज़मानत मंज़ूर करे छॾी आहे ऐं मोरो थाणे ते दाख़िल केस जी नौशहरो फ़िरोज़ में संदसि भेण हमीदा डायरी वकील सचल मुजीब माछी जी मार्फत ज़मानत जी दरख़्वास्त दाख़िल कराई आहे ऐं नौशहरो फ़िरोज़ जी कोर्ट तरफ़ां 13 दिसंबर तारीख़ ॿुधाए छॾी आहे।